जीअं त तव्हां दोस्तनि खे अॼु असां ॾेखारे रहिया आहियूं पीर सूमर जो दीदार कराईंदासीं दरगाह पीर सूमर जी। ऐं असांजो ही पहिरों व्लॉग आहे ऐं तव्हांखे फस्ट व्लॉग में असां इंशाअल्लाह ताला अहिड़ी शयूं ॾेखारींदासीं कि तव्हां कॾहिं ॾिठियूं न हूंदियूं, तव्हां उन्हनि पीरनि ते कॾहिं घुमिया न हूंदव। जेके परते आहिनि दोस्त उहे वेही असांजे सिंधवासी ॾिसी सघनि था। अचो त हाणे हलूं पीर सूमर ते। आयो जी त हींअर असां हलूं था पीर सूमर ते, दरगाह पीर सूमर जी जेकी नौशहर फिरोज़ में आहे। उनजी तमामु पुॼाईंदड़ पीर आहे ऐं हिते तमामु घणी रश थींदी आहे। सिंधी महीनो 11 तारीख़ ते त हिते एतिरी रश हूंदी आहे, नगर न्याज़ हलंदो आहे ऐं सॼे सिंध मां हिते माण्हू ईंदा आहिनि पीर सूमर ते। असां हींअर होॾे ई वञी रहिया आहियूं, तव्हां सभिनी दोस्तनि खे असां ॾेखारींदासीं। रस्तो तमामु घणो ख़राबु आहे, कोशिशि कयूं था त स्लो स्लो हलूं। जी त हींअर असां पुॼी चुका आहियूं पीर सूमर ते ऐं हिन पीर हिकु वॾे खबड़ जे अंदरि आहे। तारीख़ पुराणी आहे, वधीक तव्हांखे ॾेखारीं। जीअं त हीअ असांजो दोस्त माजिद गुल जेको साईं जी दरगाह ते हाज़िरी भरण आयो आहे, गॾु मां आहियां सैफ़ुल्लाह। ऐं हींअर असां वञूं था हिकु खबड़ में ही पीर आहे, पुॼाईंदड़ पीर आहे पीर सूमर साईं। ॾिसी सघो था तव्हां, ही खबड़ आहे ऐं ही पुराणो 100 साल जो खबड़ आहे जंहिंमें पीर सूमर साईं जी दरगाह आहे। तव्हां ॾिसी सघो था, वधीक तव्हांखे असां वेझो ॾेखारींदासीं, असां हाज़िरी भरींदासीं। ही साईं जी दरगाह आहे हिकु खबड़ में। ॾिसो 100 साल जो खबड़ पुराणो आहे, तारीख़ लिखे थी। हीअ असांजी सिंधड़ीअ में नौशहर फिरोज़ ज़िलो आहे। उन में हिकु साइड ते हिकु ॻोठु आहे, उन में साईं जिन जी दरगाह आहे। हिते तमामु घणो नगर हूंदो आहे। हे असां न्याज़ खाई रहिया आहियूं। हे असांजो दोस्त माजिद गुल। ही तमामु पुराणो खबड़ आहे। असां ॿाहिरियों हालत तव्हांखे ॾेखारींदासीं। हींअर असां वधीक तारीख़ जेकी आहे उहा दोस्त आहे ॿाहिरि उन खां पुछंदासीं। जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजो चैनल जेको आहे ब्यूटी ऑफ सिंध, असां तव्हांखे तमामु सुठा सुठा क़दीमी विडिया ऐं उहे दरगाहूं उहे पीर ॾेखारींदासीं। तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा ऐं असां तारीख़ वधीक पुछंदासीं। ॿाहिरां दोस्त आहे असांजो उन खां हिन पीर जी तारीख़। हीअ ॾिसो हिकु खबड़ जे अंदरि 100 साल खां मथे अरसो ॿुधाईंदा आहिनि त हीअ खबड़ आहे तमामु पुराणो। असां हींअर निकिरूं था, हींअर ॿाहिरि था वञूं। हीअ खबड़ आहे, ॾिसो तमामु पुराणो खबड़ आहे जंहिंजे अंदरि पीर सूमर साईं जिन जी दरगाह हुई। हीअ असां निकितासीं हींअर पीर सूमर साईं वटां। ही गाज़ी अब्बास ऐं तमामु पुराणा ॻोठ आहिनि हिते। ही खबड़ आहे जंहिंजे अंदरि असां हलियासीं। वधीक असां अॻिते हली तव्हांखे ॾेखारियूं था। माजिद दोस्त असांजो, हे तव्हां ॾिसो।
जो संसार हिते जेकी आहे सॼण दुनिया खे हज़ारनि खे ख़्वाब में आयो आहे त चए थो त बाबा मूंखे अञा तुरबत मुंहिंजे मथां न ॿधो रोज़ो न ॿधो। अच्छा हा ऐं नओं नंढो ॾिसण में आयो आहे छोकिरा ॾाढा हयाती जी सॼे तूं हा अञा माशाअल्लाह एतिरो अखर सां सही हा सही पर दिलि जो में जो दुनिया जो पुॼाए पियो थो अच्छा और पार वारनि खे ईअं थो चए बाबा जिथे बि जेका तुंहिंजे दिलि में हसरत हुजे उहा मां जिथे बि हुजां तूं दिलि सां मूंखे अर्ज़ु कर नी त मां तुंहिंजे अॻियां बीठो हाज़िर हाणे हिनखे टाइम मूंखे त 60-70 साल छा हाणे जेको इहो ख़बर पिया ॾिसूं अञा ई मथे अञा 100 साल आहे मथे हा अञा बि मथे पर घटि न असांखे ॾाढी मुछ न हुई त इहो ख़बर हो ईअं यको ईअं ॿधियलु हो हू हुन वटि ॿुधूं पिया था कंहिं आलम चयो आहे त इहे बि सॻियो आहे रोज़ो हुयो हवेलियूं अच्छा हा बि सॻियो ऐं हीअ आहे मुर्शिद पीर सूमर साईं जो सही सही हा हिते के ई आया विया माना त दिलि जूं में जूं वरी वाक़ई असां बि ॾिठो त कंहिं टाइम में असांखे भई त हिते ॿकरियूं चाढ़ियूंसीं ॿिया टिया माल त का इहा ख़बर न हुई त को हिते साईं आहे या वरी माण्हू हिते अचनि त यार ॾिठासीं अखियुनि सां त दुआ घुरनि पिया था वरी हुनजे दिलि जो में पुॼायूं त वरी हिते जेकियूं ॾिनऊं पढ़ विधऊं दुआऊं घुरियूं ॿियूं थियूं छा भई ईअं क़िस्म जी को ईंदो हो त पोइ हीअं ॿाहिरां दुआ घुरियूं पंहिंजे ईअं दिलि जे ख़्यालात ते ख़्यालु ख़्वाब वेड़ाए त हेतिरो हीअं ख़बर शायदि शक न आहे त को मुर्शिद हूंदो हिते रोज़ो तॾहिं इन ख़्यालात ते घुरियूं हलिया वेंदा हुआ इहा ख़बर ज़ाती दिलि जी ख़्यालात न हूंदी आहे पक पूरी त को हिते बि मुर्शिद रहे थो हाणे उहा जो वरी तो मूं हिनजी पछाण ॾिनी उन्हनि माण्हुनि खे त न बाबा असांखे ख़्वाब में पायो त हिते ख़्यालु करे घुमो ख़्यालु करे हलो पाकाए असां उतो वियो ऐं जेको आहे ज़हन अहिड़ो वेड़ायो जो कंहिंखे बि हदस न कयो दुश्मन हुजे सॼण हुजे धाड़ेल हुजे खदड़ो हुजे चोर हुजे लोफर हुजे भली हर को माल खे झूठी ॾयूं सुतो पियो हुजे वञे चाहे पर उनखे चवणो न आहे तव्हांखे तव्हां पंहिंजे दिलि में ख़्यालात रखी ऐं फन वठो चाचा हिते जेको पहिरीं राग थींदो महफ़िल जेके महफ़िलूं फ़क़ीर कराईंदो मोहम्मद भाई तोखो मुखो दुनिया मां वठी नज़रानूं माण्हू ॾींदा हुआसीं बाबा हा पोइ कंहिं कुकड़ ॾिनो कंहिं छेलो ॾिनो कंहिं अन टोयो ॿ ॾिनो कासो कंहिं टप वठी ॾिनो कंहिं माना फरासी अहिड़ी वठी ॾिनी सुवाल कबो त हीअ ॾुखियाई आहे कंहिं ॿरलियूं ॾिनियूं चाचा हमज़े जी ॻाल्हियूं ॿुधियूं नी तमामु घणी ख़ुशी आई तव्हां सां मिलियासीं बाबा महिरबानी लख कुर्ब अदा हे असां चाचे खां हिस्ट्री साईं पीर सूमर जी ॿुधीसीं ही हिकु वॾो ख़बर आहे घटि में घटि हीअ जिरेब में ख़बर आहे तमामु वॾो ख़बर आहे 100 साल खां मथे अरसो थी वियो आहे जिन खे साईं जन अंदरि दरगाह आहे ऐं हींअर असां वधीक हलूं था हीअ असांजो फस्ट व्लॉग हुयो तव्हांखे उमेदु हूंदी तव्हांखे घणो पसंदि आयो हूंदो वरी हिकु नए व्लॉग सां ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक कयो बेल आइकन खे दॿायो इंशाल्लाह वरी हिकु नए व्लॉग सां मिलंदासीं अल्लाह हाफ़िज़